सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असल घर में खाधो तैयार कर, अगर में सार जल पच क्रोध हो तो वो क्रोध ऐं सार असल जो खाधे में कोई जेको जेको खाधे के खाईंदो मुझे अंदर में सार ऐं क्रोध पैदा थे। कोई कॾहिं थाली उछलाईंदो, कॾहिं कुछ ॻाल्हाईंदो, कॾहिं का ॻाल्हि ते अटकंदो, कॾहिं कुछ कंदो। छाकाणि मुझे अंदर में वेंदी ज़हर क्रोध तो कोई अमृत प्यार के निकरंदो। पर जेकॾहिं असां मारी जो सिमरन ऐं जाप कंदासीं, खाधो तैयार कंदासीं, मुझे अंदर में वेंदो ई अमृत मालिक जी रहमत, तो ज़हर पंहिंजो पाण ख़त्म थी वेंदी ऐं असांजो घर सदाई बहकी उठंदो, ख़ुशि ऐं ख़ुशहाल थी उठंदो, बहितर थी उठंदो। तंहिंजे करे सचे साईं चयो, जॾहिं असांखे कोई लॻे असांजो घर जो भाती कोई मेंबर ग़लति राह ते वञे थो, कंहिंखे ग़लति आदत आहे, कंहिंजो अंदाज़ तरीक़ो न आहे, तरीक़ो सही न आहे, कंहिंजी हालत सही न आहे, त पोइ तव्हां पंहिंजो पाण खे संभालियो। जॾहिं बि खाधो तैयार करो, उनजे लाइ प्यार ऐं मोहबत अंदर में पैदा कयो। पोइ सभु मर्द बि हले ॾिस, उनखे जेको बि कुझु प्यार सां खाइणु आहे, उन वक़्तु सचे साईं जो नालो वठी करे तो मालिक जी रहमत हुजे, बहितर थिए, चङो थिए। त असां जीअं उनजे लाइ प्यार मोहबत ऐं मालिक जे सिमरन जो खाधो तैयार कंदासीं, उहो कुझु ॾींहंनि में सॼियूं ग़लति आदतूं ऐं ग़लति तरीक़ा ख़तमु थी वेंदा ऐं उहो चङो भलो थी वेंदो ऐं असांजो पूरो घर प्यार ऐं मोहबत जो गहिवारो भरिजी वेंदो, प्यार ऐं मोहबत सां भरिजी वेंदो। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असांखे मालिक बदलाइण जी सघ, सभ खां पहिरीं पाण खे बदलाए, उनखां बाद ॿिए खे बदलाए। छाकाणि जहिड़ा असां हूंदासीं तहिड़ो ॿिए खे बणाईंदासीं। जेकॾहिं असां चाहियूं था असां ॿिए खे चङा कयूं, चङो कयूं, त पहिरियों पंहिंजो पाण खे चङो करे छॾियो। मालिक जो जाप सिमरन ध्यानु कयूं, पंहिंजो आवाज़ पंहिंजी हालत बहितर कयूं। जॾहिं पाण खे चङो कंदासीं, पोइ पंहिंजी चङी सोच वारो खाधो तैयार करे या खणी करे ॿिए खे ॾींदासीं, पोइ साम्हूं वारो पाण चङो थी। ऐं जेकॾहिं असां पाण खे न बदिलंदासीं, पाण खे क्रोध, साड़, नफ़रत, दोइब भाव ॿिया ई अंदर में हूंदा ऐं चवंदासीं ॿियो बदिलजे, त कॾहिं ॿियो बदिलजी न सघंदो। छाकाणि जहिड़ियूं वाइब्रेशन्स ॾींदासीं, जहिड़ो खाधो खाराईंदासीं, साम्हूं वारो तहिड़ो थी वेंदो। पहिरियों पाण खे बदिलायूं, उनखां बाद असां ॿिए खे बदिलायूं। आमतौर असां इंसान जेके बि आहियूं, असां सभु ग़लती उते कंदा जॾहिं असां चाहींदा आहियूं मां त न बदिलजां, पर ॿियो बदिलजे। असां सभु आमतौर ई असां पंहिंजे घर, मुआशरे, समाज, माहौल में ॾिसंदासीं, असां सभु ॿियनि खे सराहींदा आहियूं, तूं ई कर, तूं ई, तोमें ही ग़लती आहे, तोमें ख़राबी आहे, तूं सुधर, या तुंहिंजी आदत बहितर कर, पंहिंजी हालत बहितर कर। सभु ॿिए खे चवंदा आहियूं तूं चङो थी, तूं पंहिंजा फ़र्ज़ यादि कर, तूं पंहिंजा अमल यादि कर। जेतिरो असां ॿियनि खे चवंदा आहियूं तूं चङो थी, ऐं जीअं ॿिए खे चवंदा आहियूं, जेकॾहिं पहिरीं ॻाल्हि अगरि हू चई न सघंदो आहे त अंदर में चवंदो आहे, कॾहिं कॾहिं कोई वॾे सां या कंहिं ॾाॾे सां पुॼी न सघिबो आहे, अंदर में चइबो आहे। जेकॾहिं चई सघिबो आहे त पोइ उन वक़्तु न, पहिरियों पाण खे सुधारियो, दिमाग़ खे सुधारणु आहे, पाण खे पंहिंजी अमल कीअं अथसि, पंहिंजी हालत कीअं अथसि।
हिकदम असांखे मौत मिलंदी आहे। इन करे असां घर परिवार माहौल समाज में ॾिसंदासीं असां सभु सिर्फ़ु हिक ॿिए खे चवंदा तूं चङो थी, ऐं जेतिरी एनर्जी शक्ति ताक़त असांखे ॿिए खे चवण ऐं सुधारण में लॻंदी आहे, अगरि उनजो 20% सिर्फ़ु असां पंहिंजो पाण ते प्रयोग कयूं न, इस्तेमालु कयूं, असां पंहिंजो पाण खे बदिलायूं, असांजी 80% एनर्जी ऐं शक्ति बि बचंदी ऐं असांजो पूरो माहौल समाज सॼो स्वर्ग वांगुरु बहितर ऐं चङो थी वेंदो।